अॼु जे अख़बार में हिकु वॾी न्यूज़ आई आहे जेका सिंधियुनि जे लाइ फ़ाइदे वारी ॻाल्हि थी सघंदी आहे। इंडिया जी गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे त सेंसस यानी पॉपुलेशन या आदमशुमारीअ जी काउंटिंग अप्रैल 2026 खां शुरू कंदी। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिन में कास्ट जी बि ॻणप कई वेंदी। लास्ट सेंसस जी काउंटिंग 2011 में थी हुई, जंहिंमें ॿुधायो वियो हुयो त इंडिया में सिंधी ॻाल्हाईंदड़ सिर्फ़ 27 लख माण्हू आहिनि। केतिरनि ई संस्थाउनि जो मञणु आहे त सिंधियुनि जी पॉपुलेशन इंडिया में 1 करोड़ खां बि वधीक आहे। पोइ 2011 जे सेंसस में एतिरो घटि सिंधी छो ॾेखारिया विया? हिन जा केतिरा ई कारण आहिनि। किथे फॉर्म्स जा कॉलम क्लियर न हुया, किथे सुवाल ई सही तरीक़े सां न पुछियो वियो ऐं केतिरनि ई सिंधियुनि पाण खे फॉर्म्स में सिंधी न लिखायो। 2011 खां पोइ 2021 में सेंसस जी काउंटिंग थियण वारी हुई, जेका कोविड जे करे न थी सघी। पर हाणे गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे त इहा 2026 जे अप्रैल खां शुरू कई वेंदी। इहा ॻाल्हि असां सभिनी सिंधियुनि खे सम्झणु खपे। जेकॾहिं गवर्नमेंट हर हिकु सिंधीअ जे लाइ 100 रुपए जो बजट ठाहे थी त 2011 जे सेंसस जे मुताबिक़ टोटल बजट सिर्फ़ 27 करोड़ जो थींदो। पर जेकॾहिं सभई सिंधी पाण खे सिंधी लिखाईंदा ऐं ईंदड़ सेंसस में सिंधियुनि जी पॉपुलेशन इंडिया में 1 करोड़ खां वधीक ॾिसण ईंदी त गवर्नमेंट सिंधियुनि जे लाइ 100 करोड़ खां वधीक जो बजट ठाहींदी। त सभिनी सिंधियुनि खे रिक्वेस्ट आहे त हिन दफ़े सेंसस जे सर्वे में पाण खे सिंधी ज़रूर लिखाईंदा ऐं इहा ॻाल्हि सभिनी सिंधियुनि ताईं पहुचाईंदा। जय झूलेलाल। हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी आहियां, हाँ मां सिंधी